दोस्तों अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुज़ारिश अर्ज़ हीअ आहे त असांजी जेका तहरीक 19 जून खां वठी जेको आहे सो शुरू थी आहे। DRA जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट वफ़ाक़ जे मुलाज़िमनि खे ॾिनो, जंहिं ते आज़ाद कश्मीर बि अमल कयो, गिलगित बल्तिस्तान बि अमल कयो, KPK बि अमल कयो ऐं बलोचिस्तान बि अमल कयो ऐं सिंध उन ते अमल न कयो। उन जे ख़िलाफ़ एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां 3 दफ़ा सिंध लेवल ते एहतजाज कराचीअ में थी चुको आहे ऐं हाणे असांजो डिवीज़न लेवल ते 6 डिवीज़न में उहो भरपूर जेको आहे सो एहतजाज थी चुको आहे। हिन महिल ताईं सरकार जेको आहे सो असांजा मुतालबा मञण जे लाइ तयारु न आहे। हिकु त असांजे DRA ते असां सां 19 तारीख़ ते बि सिंध सरकार जे फिनांस जी टीम ॻाल्हायो ऐं 23 तारीख़ ते असांजो एहतजाज थियो। साईं अब्दुल भारे साहिबु असांजो चेयरमैन हो, उनजी अॻुवाणीअ में ऐं असां सां उते बि 3 मिनिस्टरनि मोहतरम निसार खोड़ो साहिबु, मोहतरम ज़िया लंजार साहिबु ऐं सईद गनी साहिबु सेक्रेटरी सर्विस ऐं ॿियनि ऑफिसरनि ॻाल्हायो सिंध असेंबलीअ में। उन्हनि चयो त तव्हांखे DRA ॾींदासीं ऐं असांजी रैलीअ में अची करे उन्हनि जे नुमाइंदनि उते अनाउंसमेंट कई। 30 तारीख़ ते बि एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां मोहतरम हाजी अशरफ ख़ासकेरी साहिब जी अॻुवाणी में एहतजाज थियो। सईद नासिर हुसैन साहिब सां ॻाल्हियूं थियूं, DRA ॾियण जी ॻाल्हि थी ऐं जेको आहे सो हिन वक़्तु ताईं DRA न मिलियो। DRA त पंहिंजी जाइ ते, पर हुननि वरी 31/7/2025 ते हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करे सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन खे कटवायूं ऐं 18/8 ते वरी हुननि ॿियो नोटिफिकेशन जारी करे पेंशन मुलाज़िमनि सां सरकारी मुलाज़िमनि सां ज़्यादती कई। ऐं हाणे जेको असांजो चार्टर ऑफ डिमांड आहे उहो असां सरकार खे ॾिनो आहे त असांखे DRA बि ॾिनो वञे, ग्रुप इंश्योरेंस बि ॾिनो वञे, बेन्यूअल फंड बि ॾिनो वञे ऐं ॿियो जेको असांजो आहे या जेको 31/7 ते जेका नोटिफिकेशन जारी कई हुई आहे, कारो कानून लागू कयो वियो आहे, सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन खे कट ॾिनो वियो आहे ऐं 18/7 ते जेका नोटिफिकेशन जारी कई हुई आहे उनखे फिलफोर वापसि कयो वञे। असां 6 डिवीज़न में एहतजाज कयो आहे, पर सरकार हिन महिल ताईं सरकारी मुलाज़िमनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। हाणे असांजो 6 तारीख़ ते जेको आहे कराचीअ में एहतजाज आहे। हीअ असांजो 23 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं एम्प्लॉइज़ अलायंस जी मरकज़ी क़यादत जेको अमल कयो आहे, पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन में चेयरमैन असांजो हिकिड़ो हाजी अशरफ ख़ासकेली साहिबु। ॿियूं जेके कुल तनज़ीम आहियूं उहे कुल असांजा उनजा मेंबर आहियूं, उन्हनि असां मरकज़ी मेंबर आहियूं। इहो फ़ैसिलो थियो त 23 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं इदारनि जी मुकमल तालाबंदी कई वेंदी। इदारनि जी मुकमल तालाबंदी असां मजबूरन कई आहे। जॾहिं सरकार असां हर पंहिंजो जेको आहे डिवीज़न में प्रेस क्लबनि जे अॻियां असां कुकूं रियूं दाऊं ऐं बाकूं कयूं आहिनि, सरकार ॿुधण जे लाइ तयारु न आहे। असां इहो मजबूरन जेको आहे इहो क़दम खयों आहे ऐं इहो क़दम खयों आहे त सरकार असां सां ॻाल्हाए। अञा असांजो 27 तारीख़ ताईं इहो एहतजाज तालाबंदी वारो जारी रहंदो। मुंहिंजी सरकार खे गुज़ारिश आहे त सरकार असांजा मुतालबा फौरी तौर ते मञी असांखे DRA अलाउंस ॾे। 31/7/2025 ते जेको कारो कानून पेंशन में कट वारो नोटिफिकेशन जारी कयो आहे फिल फौर ते वापसि कयो वञे ऐं 18/8 ते ॿी जेका नोटिफिकेशन जारी कई वई आहे त जेको सरकारी मुलाज़िम रज़ाकाराना तौर ते 59 साल जी उमिरि में रिटायर कंदो त उनजी 2% कटी वेंदी। जेकॾहिं 55 साल जी उमिरि में रिटायर कंदो त उनजी जेको आहे सो 10% जेको आहे सो पंहिंजो कटौती कई वेंदी। असांजी गुज़ारिश आहे, सरकार खे अपील आहे त जेके इहे नोटिफिकेशन जारी कयूं अथऊं इहे ख़तमु करे DRA अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्यूअल फंड जूं नोटिफिकेशनियूं असांखे ॾिनियूं वञनि। छाकाणि त ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्यूअल फंड KPK में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते उते जॾहिं सरकारी मुलाज़िम रिटायर थो थिए, उनजी सर्विस मेच्योर थिए थी त उन्हनि खे ग्रुप इंश्योरेंस बि मिले थो, उन्हनि खे ग्रेड वाइज़ बेन्यूअल फंड बि मिले थो। बलोचिस्तान में बि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं KPK ऐं बलोचिस्तान जी तरफ़ सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं इहो ॾिनो वञे। डिज़ीज़ कोटा अॻम त असांजी सन कोटा हूंदी, उहा हुकूमत ख़तमु कई। डिज़ीज़ कोटा जेको असांजो सरकारी मुलाज़िम ड्यूरिंग सर्विस में फोतो थी वञे ऐं उन्हनि खे डिज़ीज़ कोटा मिलंदी ऐं उहा डिज़ीज़ कोटा बि बंदि कई वई आहे। असांजी गुज़ारिश आहे त असांजी उहा डिज़ीज़ कोटा बि जेको आहे सो हाणे सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे, उनजी रोशनी में उहा डिज़ीज़ कोटा असांजी फौरन बहाल कई वञे। जेके पेंडिंग में असांजा केस पिया आहिनि हर डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि जा, उहे फौरन जेको आहे सो उहे केस इल्तवा में पियल केस समूरा उकलाया वञनि।
अॼु असांजे हिते अवार्ड में अचण जो मक़सदु इहो हुयो त जेको असांजो ऐलान थियल आहे अॼु एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां तालाबंदीअ जो मां सखर खां वठी मां एम्प्लॉइज़ अलायंस जे मर्कज़ी मेंबर जी हैसियत में सखर खां वठी दोस्तनि सां मिलंदा आहियां आहियूं, टूर कंदा आहियां, घोटिकीअ मां आहियां, उबाड़े मां आहियां, स्कूलनि मां आहियां। असांजे मुलाज़िम अलायंस जो जेको सीनियर तरीन असांजो जेको आहे सो अॻुवाण आहे साईं हाजी मियां अब्दुल रहीम भारो साहिबु आहे, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी मुलाज़िमनि जी फलाह ऐं बहबूदी जे लाइ पाण पतड़ींदी गुज़ारी आहे। इलाही खोड़ साल साईं जी जदोजहद आहे। लांग मार्च कया आहिनि, एरीगेशन जे मुलाज़िमनि खे वॾा साईं जेको आहे बेनिफिट वठी ॾिना आहिनि। हीअ असांजो जेको हिते अचण जो मक़सदु इहो हुयो त असां पंहिंजे साईं वॾे वटि वञूं, उन खां जेको आहे सो मशवरा बि वठूं ऐं गॾियल जेको आहे सो असां हिकिड़ी पाकिस्तान सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे, न रुगो तइलीम खाते जे प्राइमरी टीचरनि खे या एरीगेशन खाते जे मुलाज़िमनि खे, सभिनी मुलाज़िमनि खे उन्हनि जी ख़ादम जे हैसियत में गॾिजी अपील कयूं त हीउ जेको ऐलान थियो आहे, जीअं तव्हां अॼु भरपूर नमूने सां हुनजो मुज़ाहिरो कयो आहे, तव्हां 27 तारीख़ ताईं बि भरपूर नमूने सां मुज़ाहिरो कयो। उहा एरीगेशन हुजे, उहे हेल्थ डिपार्टमेंट हुजे, एजुकेशन डिपार्टमेंट हुजे, लोकल डिपार्टमेंट हुजे, लेबर हुजे, जेके बि डिपार्टमेंटियूं आहिनि उहे मुकमल तौर ते उहे जेको आहे सो तालाबंदी कनि ऑफिस जी। मां हमेशह इहा गुज़ारिश कंदो आहियां त ऑफिसनि जो हिकिड़ो खिड़की बि न खोले, हिकिड़ी दरी बि न खोले, हिकिड़ो दर बि न खोले ऐं भरपूर नमूने सां मुज़ाहिरो कनि, जीअं सरकार खे ख़बर पवे त सिंध जे 42 खातनि जा जेके मुलाज़िम आहिनि हिक ई प्लेटफॉर्म ते मुतहद आहिनि ऐं पोइ इनशा अल्लाह ताला सरकार तव्हां असां में अॼोके ॾींहं वांगुरु इहो इतिहाद, इहा मज़बूती ऐं इहा जेको आहे सो मोहबत रही त उहो ॾींहुं परे न आहे जो तव्हां असांजा जेके मसइला आहिनि उहे मसइला हल थियनि। 6 तारीख़ ते असां जेको सॾु ॾिनो आहे एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां कराची धरणे जो, उन में सिंध जे 6 लख मुलाज़िमनि खे अपील थी कजे, गोश गुज़ारिश थी कजे उन्हनि जे ख़ादम जी हैसियत में, नुमाइंदे जी हैसियत में, एम्प्लॉइज़ अलायंस जे मेंबर जी हैसियत में त उहे भरपूर नमूने सां शिरकत कनि, हज़ारनि न लखनि जी तइदाद में शिरकत कनि, जीअं असांजा मसइला हल थी वञनि। सरकार खे मां हिकिड़ी गुज़ारिश थो कयां, हिकिड़ो मशवरो थो ॾियां त असांजा मुतालबा सरकार फौरी मुतालबा हल न कया त पोइ सरकार ॿुधी छॾे त ही 42 खातनि जी डिपार्टमेंट जा 6 लख मुलाज़िम जेके मैदान ते सरापा एहतजाज थिया आहिनि 6 तारीख़ ते, पोइ कराची असां पंहिंजे मौसन पंहिंजे वॾे ऐं मुलाज़िम तहरीक जे बानी, मुलाज़िम तहरीक जे हीरे साईं अब्दुल रहीम भारे साहिब खे त उहो पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार करे। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मियां अब्दुल रहीम भारो, सदर आल सिंध एजुकेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध, सदर मेहरान लेबर फेडरेशन पाकिस्तान। दोस्तों, अॼु मुंहिंजो मोहसन साईं इंतहाई जाखोड़ी मेहनती सिकंदर जतोई साहब सखर खां जेके अॼु हड़ताल जी निगरानी कंदा आया आहिनि कमु शहीद ताईं, मां सॼी सिंध जे उहिदेदारनि वर्करनि खे चवां थो त अहिड़ी हिम्मत जुरत सभु पैदा कयूं। सिकंदर जतोई साहब जहिड़े तरीक़े सां हिम्मत जुरत जो मुज़ाहिरो कयो, अॼु उबाड़े पहुतो आहे, पर उहो कमु शहीद सारा इलाइक़ा घुमी हिते उबाड़े पहुतो आहे। अहिड़े तरीक़े सां सभु महिनत कयूं त इंशाअल्लाह हड़ताल 100% कामयाबु थींदी। असांजे एजुकेशन में सॼी सिंध में अॼु हड़ताल हुई। सखर मां अब्दुर्रहमान जमाली मूंसां राब्तो में हो त हड़ताल में आहियूं। ख़ैरपुर मां ख़ादिम हुसैन शेख मां सां राब्ते में हो। यासिर इकबाल मुंहिंजो जनरल सेक्रेटरी हो, बार राब्ते में हो। शौकत चांडियो मीरपुर ख़ासि मां राब्ते में हो, आवाज़ हाणे ॿुधनि था पिया। लैक पुरफत साहिबु चेयरमैन आहे असांजो, उहो राब्ते में हो। साॼी सिंध जा उहिदेदार मां सां राब्ते में आहे। सॼी सिंध में असांजी हड़ताल हुई, पर शर्त इहा आहे त मां मदीने मनोरा में हुउसि। उते सिकंदर जतोई साहब फ़ोन कई त मियां साहिबु हिकु दुआ घुर त मज़दूरनि जी तहरीक ऐं मुलाज़िमनि जी तहरीक अलाह से कामयाबु करे, मज़दूरनि खे बि हक़ मिलनि, मुलाज़िमनि खे बि हक़ मिलनि। ॿियो त असगर पंहिंजो ख़ासकली साहिबु अशरफ ख़ासकली साहिब जी क़यादत में ऐलान कयूं था, मां हिन खे इजाज़त ॾिनी त बिल्कुलु ख़ासकली में उहो गुण आहिनि, हिमत वारो आहे, पोइ हिते कोन हटंदो। असां हुनजी हिमायत कयूं था ऐं जेको फ़ैसिलो कयो थी बहितर कयो थी। असां हुते दुआ घुरीसीं मदीने मनवरा में, तव्हां सभिनीनि ॾिठी हूंदी, बैतुल्ला ते घुरीसीं सभिनीनि जी जेके तारीख़ में अलाह से रंग लाइ। हक़ीक़त इहा आहे त सिंध सरकार जहिड़ो ज़ुल्म कयो आहे, अहिड़ो डिक्टेटर दौर में बि ज़ुल्म न थियो हूंदो। DRA ऐलान
जो थियो ऐलान कयो आहे वफ़ाक़ 3 सूबा उन ते अमल कयो आहे, सिंध सरकार ॾियण लाइ तयारु कोन्हे। उनखां अॻु सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त सभिनीनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾियो, पंजाब उन ते अमल कयो आहे, सिंध अमल करे कोन थी। हेल्थ कार्ड असांजे भाग में वेठा आहियूं, सूबो पंजाब मोटरसाइकिल ते असांजे माण्हू वेंदा आहिनि सभु ख़रीद फरोख्त करणु पंजाब में। उहो ॿुधाइनि था त उते मज़दूर खे बि, हेल्पर खे बि, ऐं मुलाज़िम खे बि सभु खे हेल्थ कार्ड मिली वियो आहे, सिंध में कंहिंखे मिले कोन थो पियो। फौती कोटा जे लाइ त सुप्रीम कोर्ट जी रजिस्ट्री कराची 3 रुकनी बेंच फ़ैसिलो ॾिनो आहे, जंहिंमें जस्टिस सलाहदीन पावर जहिड़ो जस्टिस हो, इन फ़ैसिलो ॾिनो आहे त जेके बि प्रोसेस में केस पिया आहिनि सभु मोकिलाए छॾियो, इनखे ॾियो ऑर्डर। CM सिंध ऐं चीफ सेक्रेटरी मञण लाइ तयारु कोन्हनि। मज़दूरनि जा एॾा मसइला आहिनि जो असांजो मज़दूर लीडर राहिब समेत साहब वेलफेयर बोर्ड जे ख़िलाफ़ वॾी तारीख़ूं हलायूं आहिनि त बाबा हिते करप्शन न कयो, इंडस्ट्रीज़ जे मुलाज़िमनि खे हक़ ॾियो। ॾेहरकी ज़िला घोटकी इंडस्ट्री ज़ोन आहे, हिते 7-8 तक़रीबन शुगर मिल्स आहिनि, 2 वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि खाद जूं, ऐं माड़ी गैस आहे, उनखां पोइ पावर प्लांट आहिनि, कादरपुर गैस फील्ड आहे, वॾी माना सनती ज़ोन आहे घोटकी। हिते जे मज़दूरनि सां वॾो ज़ुल्म आहे, कराची जे मज़दूरनि सां वॾो ज़ुल्म आहे। पर जेके राहिब अली समाज समेत साहब कमान खई आहे न, मज़दूरनि जी महिनत कई आहे, वेलफेयर बोर्ड खे सोड़ो कयो आहे, वेलफेयर बोर्ड जे ऑफिसरनि खे बेशरम आहिनि। पर हीअ जेके असांजी तारीख़ आहे, हीअ मुलाज़िमनि जा सभु हक़ वठंदासीं, मज़दूरनि जा हक़ वठंदासीं, ऐं फौती कोटा जा हक़ वठंदासीं। जेसिताईं सभई हक़ न मिलंदा, असां हिन मर्द मुजाहिद सिकंदर जतोई सां गॾु आहियूं। जहिड़े झंडे हेठि बीहारियो अथसि असां उते बीही विया आहियूं। जेको सिकंदर जो ऐलान आहे, ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन या मेहरान लेबर फेडरेशन जे वर्करनि सभिनीनि जो लखनि माण्हुनि जो इहो साॻियो ऐलान आहे। जहिड़े वक़्तु जेसिताईं हक़ न मिलंदा, जेसिताईं सिसी में साह आहे, असां जाखोड़ कंदा रहंदासीं। मगर मां चवां थो बिलावल भुट्टो ज़रदारी, जे तूं मुस्तक़बिल में वज़ीर आज़म जो ख़्वाबु लहे थो, जे तोखे ख़्वाबु सही नमूने तोखे आहिनि वज़ीर आज़म थियां, त तोखे नाने वांगुरु थियणो पवंदो। उन मुलाज़िम खे रिलीफ ॾिना, मज़दूर खे रिलीफ ॾिना, हारी खे रिलीफ ॾिना, क़ौम खे रिलीफ ॾिना, तोखे रिलीफ ॾियणो पवंदो। तो हे त थोरी ॻाल्हि कोन्हे, 3 सूबा ॾियनि था त हे मुरादरी शाह छो नथो ॾिए? ग्रुप इंश्योरेंस हुन सूबे में मिले थो, असांजे सूबे में छो नथो मिले? हेल्थ कार्ड हुननि खे मिले थो, असांखे छो नथो मिले? DRA अलाउंस वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे मिले थो त असां सिंध वारनि खे छो नथो मिले? आसिफ ज़रदारी साहब पूरे मुल्क जो प्रेसिडेंट आहे, तुंहिंजे सूबे सां ज़ुल्म कनि था पिया, वेधन कनि था पिया, हे तोखे पोइते कनि था पिया, इहे तुंहिंजा मुखालिफ़ आहिनि जेके तोखे पोइते कनि था पिया। महिरबानी कर सिंध जे मुलाज़िमनि खे रिलीफ ॾे, मज़दूरनि खे रिलीफ ॾे। असांजी जेकी तारीख़ आहे ऐलान कर, कराची पहुचण खां अॻु तारीख़ खे ख़ुशख़बरी ॾे त कराची न अचो, तव्हांखे सभु रिलीफ मिली आहे। जे असां कराची आयासीं पोइ असांजे लाश पोइ हिते मोकिलियईं, बाक़ी हक़ वठी पोइ मोटंदासीं। एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, मियां अब्दुर्रहीम बारो साहब जिंदाबाद, अशरफ खासकेली साहब जिंदाबाद, एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, सिकंदर साहब जिंदाबाद, सिकंदर साहब जिंदाबाद।